मीरपुर बठोरे जे तेलका अस्पताल लॻ अमीन वेलफेयर डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन पारां मज़हबी ऐं समाजी अॻवान मोहम्मद आबिद अतारी जी यादि में तेज़ियती मेराको कोठायो वियो। मेराके में साफ़िन ऐं समाजिन तंज़ीमनि जे अॻवान शिरकत कई। उन मौक़े ते तंज़ीम जे चेयरमैन बरख साफ़ी सामी मेमन चयो त मोहम्मद आबिद अतारी जी शख़्सियत जा केतिरा ई पहलू हुआ। पाण मज़हबी मामलनि ऐं पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदो हुओ। समाजी कमनि में बि हमेशह अॻुभरो रहियो। हू इंसानियत जो दर्द रखणु इंसान हो। संदसि ओचिते विछोड़े केतिरी ई दिलियुनि ते उदासी करे छॾी। संदसि जुदाई गाहु केतिरा ई जीअ जोड़े छॾिया आहिनि। हिन चयो त आमीन वेलफेयर डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन हिकु निराली तंज़ीम आहे जेका रत जे रिश्तनि में हिकु ख़ानदान जो माहौल ते कमु करे रही आहे। हीअ तंज़ीम गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कमु करे रही आहे। आलम मेमन, नवाज़ खान ज़ौर, सूफ़ी शाह अनायत प्रेस क्लब जे सदर करीमदास चांजो, अब्दुल गफ़ूर मेमन, आकाश ज़ौर, ख़ालिद खट्टी, डॉक्टर यूसुफ खट्टी, मुख्तियार ज़ौर ऐं ॿियनि ख़िताबु कयो। जॾहिं त उन मौक़े ते साफ़ियन इंतज़ार खट्टी, मुमताज़ शोराई, अशरफ चांडियो, सचल शोराई, अरशाद अली चांडियो, अब्दुल सत्तार चांडियो, इनायत अब्दुल्ला मेमन, अल्ताफ़ चांडियो ऐं ॿिया शिरकत कई। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोरो।